वारे अवामी प्रेस क्लब ऐं वारे प्रेस क्लब जे अॻवाणीअ में सिंधु दरिया मथां गैर कानूनी केनाल अॾण ख़िलाफ़ वारे शहर जे सियासी समाजी वकील उस्ताद शागिर्द साफ़ी कलमधणी दुकानदार हारी आबादकार हज़ारनि जी तादाद में रोडनि ते निकिरी आया। सिंधु दरिया मंझां तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। वारे में सिंधु दरिया मंझां तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ साफ़ी सथ तरफ़ां ऐलानियल एहतजाजी रैली शहरनि दुकानदारनि हारियुनि आबादकारनि शागिर्दनि उस्तादनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िकर सां लाॻापियल माण्हुनि साहिल सिकंदर मंजूर कुरैशी सिकंदर तुनियो असगर मीरासी ज़हूर ग़ैबियानी इमाम बख्श लाशारी ईद मोहम्मद गादी रियाज़ खत्रियाण ऐं ॿियनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी शहर जे मुख्य रस्तनि तां मार्च करे वफ़ाक़ी हुकूमत ऐं अख़्तियारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मंझां तकरारी केनालनि जी शक्ल में सिंध जी ज़रख़ेज़ ज़रई ज़मीन खे भड़भांग करे बंजर बणाइण जी साज़िश थी रही आहे। हुननि चयो त सिंधु दरिया हज़ारे वरियनि खां आलमी तनाज़ुर जी हैसियत सां सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, पर अफ़सोस त मुल्क जा हुक्मरान ऐं कुझु नसल परस्त ज़हनियत सिंधी क़ौम जे हक़नि खे तल्फ़ करण जी कोशिश में आहिनि। हिननि चेतावनी ॾेई चयो त सिंधु दरिया मंझां तकरारी केनाल कढण जे नतीजे में मुल्क जी दालमियत खे ख़तरो लाहिक़ हुजे सघे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची